तहां बिलावल भुट्ट खां सिंध में इंसाफ जी उम्मीद रखियो वेठा आहियो। उहो बिलावल जेको पंहिंजी सॼी माउ खे इंसाफ न ॾियारे सघियो, उहो सिंध खे कहिड़ो इंसाफ ॾियारींदो? मां पुछण थो चाहियां त बिलावल भुट्टे पंहिंजे माउ जे केस में घणा दफ़ा कोर्ट में वञी हाज़िरिन में पेश थियो आहे, जंहिंखे हिकु दफ़ो फुर्सत नाहे मिली पंहिंजे माउ जे क़त्ल केस में कोर्ट वञण जी। हिकु दफ़ो वियो आहे त साबित कयो। सदर उन्हनि जो, वज़ीर आज़म उन्हनि जो, चइनी सूबनि जा वज़ीर ऐं गवर्नर ऐं मुशीर उन्हनि जा, उन जे बावजूदि जेका मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां इंसाफ न करे सघिया, उहे सिंध सां कहिड़ो इंसाफ कंदा? तव्हां बबुरनि खां ॿेर सां घुरो। सिंध जी हालत इहा आहे जो रोज़ानो 1 अरब रुपए जी सिंध में करप्शन थी रही आहे। घणे जी? ॻाल्हि सम्झ में अचेव थी? जागो था, निंड पिया आहियो? 1 अरब रोज़ानो मोबाइलियूं भरजनि थियूं। आहे कंहिं पीपल में जुरत त मां सां प्रेस क्लब कराची ते मुनाज़रो करे, मां मुनाज़रो करण जे लाइ तयार आहियां। 1 अरब रुपयो रोज़ानो करप्शन पई थिए। कंहिंजा पैसा आहिनि इहे? इन जे पीउ ऐं ॾाॾे जा आहिनि। बेनज़ीर साहिबा जे ज़माने में जेका साइकिल ते घुमंदा, अॼु हेलीकॉप्टर में था घुमनि। बेनज़ीर साहिबा जे ज़माने में जिन वटि फ्लैट कोन हो, अॼु 1000 गज जे डिफेंस में बंगलनि जा मालिक आहिनि। इन्हनि जे पीउ ॾाॾे जा पैसा आहिनि। 1 अरब रोज़, 360 अरब साल में, 5 सालनि में घणा थिया, 10 में घणा थिया, ऐं हाणे 13 साल तो हले। 13 सालनि में घणा पैसा थिया? अञा 2 साल हुकूमत रहियल अथनि। अंदाज़ो कयो, कैलकुलेटर तव्हांजा फेल थी वेंदा। पोइ इलेक्शन जे ॾींहंनि ते पोलिंगनि खे बि ख़रीद था कनि, माण्हुनि खे बि ख़रीद था कनि, जजनि खे बि ख़रीद था कनि, मास्तरनि खे बि ख़रीद था कनि। हर उहो माण्हू सिंध जो ग़द्दार आहे, ऐं तारीख़ उनखे सिंध जे ग़द्दारनि में लिखंदी जेका पैसनि ते पंहिंजो ज़मीर था विकिणनि। ॻाल्हि सिधी आहे, कंहिंखे वणे त वणे, कंहिंखे न वणे त न वणे। अॼु हालत छा आहे त ज़रदारी साहब जे धीउ जी ॿिली बीमार थी। गूगल ते वञो, सर्च कयो, पियो अथव गूगल ते। ज़रदारी साहब जे धीउ जी ॿिली बीमार थी। लाहौर मां ॿिली कराची डॉक्टर खे ॾेखारण आई, हेलीकॉप्टर में ॿिलीअ सफ़र कयो। हीअ ॻाल्हि खिलण जी न, हीअ रोअण जी आहे। ये पेरनि ते कुहाड़ा सां पाण हया आहिनि। ज़रदारी साहब जे धीउ जी ॿिली बीमार थे हेलीकॉप्टर ते, ऐं नवाब शाह जो ग़रीब तड़पी बुख खां मरी वञे त उनखे सरकारी एम्बुलेंस में मुहैया न आहे। उहे रेढ़िन ते, उहे रक्षनि ते पंहिंजनि प्यारनि जा जनाज़ा खणी कब्रिस्तान ताईं था पहुचनि। अॼु हालत इहा आहे त सिंध में 60 लख ॿार तालीम खां महरूम आहिनि। 60 लख ॿार स्कूल नथा वञनि। ज़रदारी साहब जा ॿार ऑक्सफोर्ड मां पढ़ी आया। असांखे कोई एतराज़ न आहे, जाते वणे वताते ॿार पढ़ायो, पर जंहिं सिंध जे सदके इक़्तिदार में हो, उन सिंध जे ग़रीबनि